डॉक्टर साहब सिंध जो बेहतरीन आलिम, महक़िक़, अदीब, मुहिब वतन, सचो दोस्त, ईमानदार, जोशीलो ऐं बेखौफ़ बुज़ुर्ग हो। हिन खे हमियत ऐं क़ौमी गैरत जो जोश वक़्ती अहिड़ी साफ़ गोईअ ते आमादा कंदो हो जो मसलत ऐं दूर अंदेशीअ खे पुठिते पोयां उछलाए छॾींदो हो। इन करे संदसि दोस्त डिॼी वेंदा हुआ त डॉक्टर साहब उन ई करे मतां नुक़सान हेठि अचे, पर खेसि परवाह न रहंदी हुई। संदसि ज़िंदगीअ जो अहवालु मुख़्तसिर तौरु चइनि हिसनि में विराए बयानु कंदुसि। इब्तिदाई ज़िंदगी ऐं तालीमी दौरु, मुख़्तलिफ़ नौकरियुनि जो अरसो, अदबी ख़िदमतूं ऐं मूंसां संदसि वाक़फ़ियत। संदसि इब्तिदाई ज़िंदगी ऐं तालीमी दौरु, हिन जो ख़ानदान टलटी तालके सेवण सिले दादूअ जो रहाकू आहे। खेसि दाऊद पोटो करे सॾींदा आहिनि। हूअ ग़रीब आबादगार तबिके मां हुआ। डॉक्टर साहब जो वालिद मियाँ हाजी मोहम्मद वल्द मियाँ अब्दुल मुतलिब वाढोको कमु कंदो हो। संदसि वालदा जो नालो माई सफ़ूरा हो। मियाँ हाजी मोहम्मद खे 3 फ़र्ज़ंद थिया। मियाँ इमाम बख़्श, मियाँ मोहम्मद उमर ऐं मियाँ ग़ुलाम हुसैन। ही 1 जून 1897 ईस्वीअ ते टलटीअ जे ॻोठ में ॼाओ। संदसि वालिद जी सरकारी दफ़्तर मूजिब दाख़िला 25 मार्च 1896 ईस्वी थियल आहे। हिन इब्तिदाई तालीम, सिंधी तालीम ऐं 3 दर्जनि ताईं अंग्रेज़ी तालीम टलटीअ में 1903 ईस्वीअ खां 1910 ईस्वीअ ताईं वरिती। 1914 ईस्वीअ में ही लाड़काणे मदरसे में पढ़णु वियो, जितां ॿिए साल 1915 ईस्वीअ में ही नौशहरे फ़िरोज़ मदरसे में 16 ईस्वीअ खां 1917 ईस्वीअ ताईं हिन सिंध मदरसे कराचीअ में तालीम वरिती ऐं मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो, जंहिंमें सिंध अंदरि पहिरियों नंबर आयो। सिंध एग्ज़िबिशन इनाम खटियाई ऐं 20 जून 1917 ईस्वीअ ते ॼाराम ॾेठमल सिंध आर्ट्स कॉलेज में पढ़ण लाइ वियो, जितां फ़ारसीअ में 1921 ईस्वीअ में BA फर्स्ट क्लास में पास कयई, जंहिं करे दक्षा फेलोशिप मिलियसि। ऐं 1923 ईस्वीअ में बम्बई यूनिवर्सिटीअ जे MA डिग्री फ़ारसी ऐं अरबीअ में फर्स्ट क्लास फर्स्ट में पास कयई। उन बैदि खेसि DJ कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर रखियो वियो। 1924 ईस्वीअ खेसि गवर्नमेंट स्कॉलरशिप मिली ऐं महरूम मीर ग़ुलाम मोहम्मद ख़ान टंडे बागे वारे मदद कई, जंहिं ते हू रवायत में कैम्ब्रिज यूनिवर्सिटीअ जे पेम्ब्रोक कॉलेज में डॉक्टरीअ जे रिसर्च लाइ दाख़िल थियो। उते खेसि डॉक्टर R.A. मैकिल्सन ऐं डॉक्टर A.B. ब्राउन जहिड़नि मुशरिकी आलिमनि जी शागिर्दीअ हेठि खेसि शरफ़ हासिल हुयो। उते खेसि 1927 ईस्वीअ में अरबीअ जो फ़ारसीअ शाइरीअ ते असर जे मक़ाले लिखण जी PhD जी सनद मिली। 17 सितंबर 1927 ईस्वीअ में हीअ मोटी वतन वरियो। 21 सितंबर 1927 ईस्वीअ ते हिन सिंध मदरसे कराचीअ जे प्रिंसिपल उहिदे जी चार्ज वरिती, जंहिं ते 1930 हिन ज़ाहिरी इल्म खां सवाइ हेठियनि बुज़ुर्गनि जे रूहानी सोहबत मां फ़ाइदो वरितो। हज़रत ख्वाजा मोहम्मद हसन जान सरहंदी ऐं मौलाना ग़ुलाम मोहम्मद मलकानी सिंध में संदसि मुखिया उस्तादनि में हेठां साहब शुमार करे सघिजनि था। ख़ान बहादुर, काज़ी ग़ुलाम नबी अंसारी
काका DP कोल्टवाल, मिस्टर TH वाइन्स, मौलवी अब्दुल रहीम मगसी, मिर्ज़ा सलेमान सफ़वी, प्रिंसिपाल साहिब सिंह चंदा सिंह शाहाणी, प्रोफेसर TM आडवाणी ऐं डॉक्टर होदचंद मूलचंद गुरबख्शाणी संस मुखिया दोस्तनि में मिस्टर ग़ुलाम हुसैन फुल ऐं सैयद मीरा मोहम्मद शाह शुमार करे सघजनि था। संदसि मुलाज़मत जो अरसो सभ खां पहिरीं हीअ ॾीजे सिंध कॉलेज में 1923 ईस्वीअ में कुझु वक़्त लाइ असिस्टेंट प्रोफेसर थी रहियो। विलायत खां वापसि अचण ते 21 सितंबर 1927 ईस्वीअ ते सिंध मदरसा कराचीअ जो प्रिंसिपल कयो। उन पोएं अरसे में मदरसे जो स्टाफ जे गिरोहबंदियुनि करे इंतज़ाम ठीक न हली सघियो ऐं पढ़ाई सुठी न थियण करे इम्तिहाननि जा नतीजा सुठा न थी निकिता ऐं डॉक्टर साहब अचण बैदि उन जे सुधारे लाइ घणो पाण पतोड़ियो, चङो पैसो गॾु कयो, अमले ते सख़्तु नज़र रखियाई ऐं पढ़ाईअ खे घणो सुधारियाई। लेकिन मदरसे जो कारोबार एतिरो पुठिते पइजी वियो हो जो डॉक्टर साहब जे महिनतुनि जे बावजूद तसली बख़्श सुधारो थी न सघियो। उन वक़्त में मदरसे जे शिया सुनी इख़्तिलाफ़ वधी विया। के शिया डॉक्टर साहब मां नाराज़ थी पिया ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे नज़र में रखी बोर्ड जे मेंबरनि रथ रखी त विलायत जे कंहिं अंग्रेज़ प्रिंसिपाल जे रखण करे सरकारी ग्रांटूं बि वधंदियूं ऐं इंतज़ाम बि दुरुस्त थी वेंदो। उन अरसे जो घणो हिसो डॉक्टर साहब मुताले जी तसनीफ़ ऐं तानीफ़ करण में सर्फ़ कयो। उन वक़्त में पाण तारीख़ मासूमी, चचनामा, बयानुल आरिफ़ीन ऐं इबियात सिंधी शरह सां ऐं सरहा गुल वग़ैरह किताब लिखी सघियो। प्रोफेसर जी जाइ ते इल्मी कमु करण लाइ घणो वक़्तु मिले थो। डॉक्टर साहब जे अहिड़नि उहिदनि ते रहंदो अचे हा त तसनीफ़ ऐं तालीफ़ जो घणो कमु करे सघे हा। बम्बईअ खां सिंध जे जुदा थियण बैदि 1939 ईस्वीअ में डॉक्टर साहब खे सिंध सरकार तरफ़ां डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन जे उहिदे जी आछ थी। उन आछ खे क़बूले ही सिंध में हलियो आयो ऐं उन ई उहिदे ते ही 1950 ईस्वीअ ताईं कमु कंदो रहियो। उहो अरसो संदसि अदबी कम खां एतिरो मशहूरु न आहे जेतिरो इंतिज़ामी, इल्मी ऐं समाजी ख़िदमतुनि खां। उहो समूरो वक़्तु ही ईमानदारी, महिनत, सरजोशीअ सां कारोबार हलाईंदो रहियो। संदसि आयाम कारीअ जा मुखिया कारनामा हेठि सुझनि। ज़ोरी तालीम जो जारी थियणु, बालगनि जी तालीम लाइ इंतिज़ाम, प्राइमरी स्कूलनि जो इंतिज़ाम, लोकल बोर्ड ऐं म्यूनिसिपालिटियुनि खां खसे सरकार जे हवाले करणु ऐं हैदराबाद में अरबी स्कूल खोलणु, सिंध यूनिवर्सिटी क़ाइमु करण में संदसि सलाह ऐं मदद, मुलाज़मनि जी मसरूफ़ियत करे संदसि अदबी कमनि में घणी रंडक पइजी वई ऐं सॼी सिंध जे तालीम खाते जी नज़रदारीअ मामूली ॻाल्हि न हुई। उन अरसे में तालीम जे वधण करे ऐं पिणु संदसि पंहिंजे नेक इरादनि ऐं अमली ज़ोक़ सबबि हेकारे कम जो बोझो वधंदो वियो ऐं मसलन ख़ेस शिकायत होती त स्कूल बोर्ड जे मेंबरनि तरफ़ां एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरनि ते ज़ोर बार पवण करे मास्तरनि जूं बदिलियूं थियनि थियूं। हिन में इंतिज़ाम ऐं तालीम जो एतिरो ख़्यालु नथो रखियो वञे ऐं जेतिरो मास्तरनि जी सहूलत ऐं कमाईअ जो। उन करे समूरनि स्कूलनि जे हेड मास्तरनि जी बदिली ऐं मुक़ररनि जो अख़्तियार हेठियनि अमलदारनि खां खसे पंहिंजे हथ में रखियो। सिंध में 3-4 हज़ार स्कूल हुआ। उन्हनि जे फेर घेर का मामूली ॻाल्हि न हुई। उन लाइ पोइ हू हेठियनि ऑफिसरनि खां सिफ़ारिशूं घुरंदो हो जिन मां केतिरनि जी ईमानदारीअ में शक हुअसि। छा सुकून पसंदि तबियत ते उहो वॾो बुझो हो। कमु घणो ऐं हेॾां मास्तर ख़ामख़्वाह तंग करणु लॻसि। ऐं जॾहिं
वज़ीर तालीम हुअसि त महरूम हिकु ॾींहुं जोश में मूं वटि लंघी आयो, चयाईं त शाह साहब अव्हांखे ॿुधाइण आयो आहियां त हिकु मास्तर खे संसि गुस्ताख़ी करे डिसमिस करणु घुरां थो। अहवाल पुछण ते मालूम थियो त संदसि आम खुलियल दरबार जो फ़ाइदो वठी को मास्तर वटसि अर्ज़ु खणी वियो। हिन उनखे जवाबु ॾेई उथी वेहण लाइ चयो, पर हू वेठो रहियो ऐं वञण वारी न पियो कयाईं ऐं मोरगो बक करणु लॻो। उन ते डॉक्टर साहब जोश में अची खेसि चयो त टके जा टीचर टरटर छॾ, न त इहा टरटर कढी छॾींदोसां। मास्तर हिंदू हो, अख़बारनि सां लाॻापो हुअसि। सिंधी ॿोलीअ जे अराबियन जे सवाल ते हिंदू अॻे ई नाराज़ हुआ तन उहा डॉक्टर साहब जे गुफ़्तगू अख़बारनि में छापी प्रोपेगेंडा शुरू कई। मतिलब त कसरत कारोबार करे संदसि तबियत ते असरु पवणु लॻो। हद बदियन जे साबिर तब हूंदे बि मंझसि ज़ोद रंजीअ जा आसार निमाया नज़र अचण लॻा। 1950 ईस्वीअ में डॉक्टरीअ जे उहिदे तां रिटायर थी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे मुलाज़िम में वियो। उते खेसि कुझु आराम ऐं तबियत जे तक़ाज़ा मूजिबि इल्मी अदबी कमु करण जो मौक़ो मुयसरु थियो।